नाज़रीन, नौशेर फिरोज़ में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी खिलाफ़ एहतिजाज कयो वियो। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे ज़ाहिद काइम ख़ानी। जी ज़ाहिद। जी, फ्रांस पारां ॿिन्हिनि जहान जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेके गुस्ताख खाका आहिनि उनजे ख़िलाफ़ आल सिंध रेवेन्यू एम्प्लॉयज़ जे सॾ पारां जेको आहे नौशेर फिरोज़ जे मुलाज़िमनि जेको आहे कलम छोड़ जेको हड़ताल कई आहे ऐं ऑफिसनि खे तालाबंदी करे हिकु वॾी रैली कढी आहे जेका DC ऑफिस खां प्रेस क्लब पहुती आहे। अचो त रैली में शामिल अॻवान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु आहे। फ्रांस जे सदर जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कई आहे, असां उनजे पुरज़ोर लफ़्ज़नि में मुज़म्मत था कयूं ऐं अक़वाम मुत्तहिदा खां मुतालबो था कयूं त इन जे ख़िलाफ़ फौरी एक्शन वरितो वञे। आल रेवेन्यू सिंध एम्प्लॉयज़ एसोसिएशन मरकज़ी सॾ ते डिस्ट्रिक्ट नौशेरो फिरोज़ हेड ऑफिस 5 तालका नबी साईं जे शान में जेका गुस्ताखी थी आहे उहा बंदि कई आहे। हड़ताल ते वेठासीं, नारा हयासीं, फ्रांस जे सदर के खिलाफ़ एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब जे साम्हूं पहुता आहियूं। असां आल रेवेन्यू सिंध एम्प्लॉयज़ एसोसिएशन जे मरकज़ी सदर साईं सरदार अली शाह साहब जे कॉल ते सॼी ज़िले जो एम्प्लॉयज़ एहतिजाज करे ऑफिसुनि खे तालाबंदी करे निकिरी आया आहियूं ऐं UN खां पुरज़ोर मुतालबो था कयूं इन नाअहल सदर फ्रांस जे सदर खे हटाए मुसलमाननि जी बेचैनी दूर कई वञे। जीअं त सॼी दुनिया जा मुसलमान सरापा एहतिजाज आहिनि। असांजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में जेका गुस्ताखी कई वई आहे उन जे जेको आहे सो गुस्ताख रसूल खे तमामु कड़े खां कड़ी सज़ा ॾिनी वञे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेको ख़िलाफ़ फ्रांस जे सदर गुस्ताखाना हरकतूं कयूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ आल मुस्लिम जेके बि मुल्क आहिनि असां सख़्तु मुज़म्मत कयूं था, सख़्तु लफ़्ज़नि में। जीअं हिननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हिननि जो चवणु आहे त अक़वाम मुत्तहिदा फौरी तौर ते गुस्ताख खाकनि जो जेको आहे नोटिस वठे, फ्रांस जे सदर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में मुसलमान जेको आहे पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में कंहिं बि क़िस्म जी जेका आहे गुस्ताखी बर्दाश्त न कंदा ऐं हू जेको आहे हुननि मुतालबो कयो त फ्रांस जी जेके अशियाऊं आहिनि ऐं हुननि जो जेको आहे फौरी तौर ते बाइकाट कयो वञे ऐं फ्रांस जो जेको आहे फौरी तौर ते हुकूमती सतह ते जेको आहे बाइकाट जो ऐलान कयो वञे।